सवाल कयो आहे ज़ुल्फ़कार खान। वो तो चए त छा हलाल पखी जो शिकार करे सघिजे थो या गुनाह आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कंहिं बि हलाल या हराम जानवर या पखियुनि जो शिकार करणु जेकॾहिं कंहिं लहू लहब जे करे या तफ़री मज़े हासिलु करण जे करे आहे त पोइ जाइज़ नाहे ऐं जेको कंदो सो गुनाहगार थींदो। पर जेकॾहिं शिकार करे थो कंहिं मक़सद खां या पैसा हासिलु करण जे करे या पंहिंजे खाइण जे लाइ त पोइ जाइज़ आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद जे अंदरि इरशाद फरमायो आहे त वइदा हललतुम फस्तादु, जॾहिं अव्हां एहराम मां निकिरी वञो त पोइ अव्हां शिकार कयो। इन में फस्तादु अमर जो सिगो आहे ऐं इन मां इबाहत साबित थी थिए त यानी शिकार करणु जाइज़ आहे। इन आयत मुबारका मां दलील वठंदे अल्लामा सरक्सी रहमहुल्लाह ताला फरमाए थो त अन्नल इस्तियाद मुबाहुन मशरूअन लिअन्नल मिल्क हुक्मुन मशरूअन फसबबुहु यकूनु मशरूअन वहुवा नौ इक्तिसाबिन व इंतिफाइन बिमा हुवा मखलूकुन लिज़ालिक फकान मुबाहन। पाण फरमाए थो त शिकार करण सां उहो शिकार उन शिकारी जी मिल्कियत में अची वेंदो आहे, यानी इहो सबबु जाइज़ आहे, मुबाह आहे, शिकार करे सघिजे थो। पाण अॻियां फरमाए थो त इहो जेकॾहिं कमाई जे करे शिकार करे थो यानी पैसा हासिलु करण जे करे या कंहिं नफ़े जे करे ईअं करे थो त पोइ जाइज़ आहे, मशरू आहे। हिन करे त जानवर इंसान जे नफ़े जे लाइ ई पैदा कया विया आहिनि। इन करे जेको कंहिं नफ़े हासिलु करण जे करे उन्हनि जो शिकार करे थो त गुनाहगार न थींदो। अॻियां पाण फरमाए थो त वयस्तवी इनकान सैदो मक़ूल लहमे व गैर मक़ूल लहमे लिमा फी इस्तियाद ही मिन तहसील मनफ़अत बिजल्दिही औ दफ़े अज़ाहु अन नास। पाण फरमाए थो त हलाल जानवर जो बि शिकार करणु जाइज़ आहे ऐं हराम जानवर जो बि शिकार करणु जाइज़ आहे। हलाल जानवर जो शिकार करणु हिन करे जाइज़ आहे जो उन जे गोश्त मां ऐं खल मां बि नफ़ो वठी सघिजे थो। अहिड़ी तरीक़े सां हराम जानवर जो शिकार हिन करे जाइज़ आहे जो उन जी खल मां नफ़ो वठी सघिजे थो ऐं माण्हुनि खे अज़ियत खां बि बचाए सघिजे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।